जय झूलेलाल। अॼु असीं हिते एडवांस डिप्लोमा जे ॿिए चैप्टर जी शुरूआत था कयूं, जंहिंजो नालो आहे कवर। कवर ही चैप्टर तीरथ बसंत पारां लिखियल आहे। हिन चैप्टर में लेखक साहिब सिंध जे मशहूर भगत साईं कंवरराम साहिबन जे व्यवहार जे बारे में ॿुधायो आहे। हिन पाठ मां असांखे ॾिसूं त इहा सिख थी मिले कि भगत कंवरराम साहिबन एतिरे मशहूर हुजण खां पोइ बि केतिरा डाउन टू अर्थ हुआ। उन्हनि खे पंहिंजी मशहूरी जे मथां थोरो सो बि अभिमान न हुयो। अचो त ॾिसूं हिन चैप्टर में छा ॾिनल आहे। कंवर वटि सदाहीं लूलनि लंगड़नि पिंगुलनि अंधनि मंडनि जो अटालो रहंदो हो। अटालो मतिलबु थींदो आहे क्राउड या ग्रुप। जेके कंवरराम साहिब हुआ हू सेवाधारी भाव रखण वारा हुआ, त उहे पाण सां ॾाढा सारा डिसेबल पर्सन रखंदा हुआ, जिन जो पालन पोषण पंहिंजे हॾां वॾां कंदो हो। उहे हुननि जी सेवा पाण कंदा हुआ। हिकु दफ़े कंबलीमा जे ॻोठ में अमृत वेले भॼन करण लाइ संगत में आयो। असां सभिनि खे ॼाण आहे त कंवरराम साहिब ॾाढा मशहूर हुआ पंहिंजे संगीत लाइ, पंहिंजे जागरण लाइ ऐं पंहिंजी भक्ति करण जे ज़रिए लाइ। हू ॻाईंदा हुआ जॻहनि ते। त तहिड़े ई नमूने हू हिकु दफ़े कंबलीमा नाले जे गांव में अमृत वेले ते भॼन करण लाइ विया हुआ ऐं ख़्यालु होसि त मंझंदि ताईं कीर्तन चालू रखंदो। हू जेको कार्यक्रम हुयो जागरण जो, भगत जो, भॼननि जो, उहे हू अमृत वेले खां वठी करे मंझंदि ताईं चालू रखण वारा हुआ। वक़्तु वियो गुज़रंदो ऐं मेलो वियो मचंदो। माण्हू मौज सां शब्द वर्षा जो रस पी रहिया हुआ त हिकु शेवादारी चयुसि, साईं तव्हांजे टोलीअ में हिकु सूरदास आहे, मतिलब कि हिकु अंधो दास आहे। चवे थो त जेसी तव्हीं तेल मेट सां न विहिंजारींदव तेसी हू पाण अन्न जल न वरताईंदो। हिकु भगत आयो, साईं कंवरराम साहिब भॼन पिया करनि। एतिरे में हिकु भगत, हिकु सेवादारी आयो, चए थो साईंअ खे, साईं तव्हांजी टोलीअ में हिकु सूरदास आहे जेको चाहे थो त तव्हीं अची उन्हनि खे सनानु करायो, ऐं जेसि ताईं तव्हीं अची उन्हनि खे सनानु न कराईंदा तेसि ताईं हू रोटी कान खाईंदा। हिन ते कंवर चयुसि, हाज़ुर कीर्तन पूरो करे अची थो सनानु करायांसि। ॾिसो केतिरी वॾी हस्ती हुजण खां पोइ बि केतिरो सेवा भाव अथनि कि उन्हनि चयनि कि जीअं ई मुंहिंजो ही कीर्तन पूरो थो थिए तुरंत ई मां तंहिंखे सनानु करायां थो। पूरे 12 बजे मजलिस बर्खास्त थी, यानी कि जागरण ख़त्म थियो, समाप्त थियो ऐं कंवर मोटी आयो सूरदास वटि। पोइ यकदमि छेर जामो लाहे मेट मले ऐं उन में तेल विझी सूरदास जे बुत ते, बुत मतिलबु थींदो आहे शरीर, बुत जी खूब मालिश कई ऐं मैट चैट करे उनखे अछो उजरो कयईं। अहिड़ो हो कंवर जंहिं जहिड़ो करोड़नि में को मुश्किल लभे। कंवर सदाईं मांझादन वारे बाए धरमदास जे वर्सीअ ते भगत विझण वेंदो हो। मांझादन वारे बाए जे हर साल वर्सी उत्सव में साईं कंवरराम जन संगीत या जागरण करण वेंदा हुआ, भगत विझण वेंदो हो। हिकु दफ़े 2 ॼणा उन लाइ खेसि वठण आया। ॿिन्ही ॼणनि कंवर जो नालो ॿुधो हो पर अखीअ ॾिठो न हुआऊं। जेके 2 ॼणा वठण आया हुआ उन्हनि कंवरराम साहिबनि जो सिर्फ़ु नालो ॿुधो हुयो, उन्हनि खे साम्हूं न ॾिठो हुयऊं। रहड़कीअ में माण्हुनि खां पुछियऊं, ही जेके 2 ॼणा वठण आया हुआ उहे मांझादन वारे बाए जे वर्सीअ लाइ वठण आया हुआ ऐं कहिड़े गांव में आया हुआ त रहड़कीअ जे गांव में कंवरराम साहिब खे वठण आया हुआ। रहड़कीअ में माण्हुनि खां पुछियऊं, उते अची माण्हुनि खां पुछनि था त कंवर किथे आहे। हिकु ॼणे वरायुनि त हिकु ॼणे ने उन्हनि खे ॿुधायईं, अब्बा
तुंहिंजे साम्हूं उहो शख़्स ॻारे जी तगारी खयों बीठो आहे। ॻारे जी तगारी अर्थात थींदो आहे, ॻारो मतिलबु थींदो आहे कि सीमेंट ऐं मिटीअ जो घोल जेको ठहंदो आहे, हू खणी साम्हूं हिकु शख़्स बीठो आहे, हू आहे कंवर। ईअं रहड़कीअ जे गांव वारनि उन्हनि माण्हुनि खे ॿुधायो। कासीद खे एतबार की न आयो। हाणे जेके ॿ ॼणा आया आहिनि साईं कंवरराम साहिबनि खे वठण, तंहिं मां हिक जो नालो आहे कासीद। उन्हनि खे इहा ॻाल्हि एक्सेप्ट न थी त हुननि चयाऊं, कासीद खे एतबार की न आयो। सम्झी आई त साणस चिरछो थो करे। चिरछो मतिलबु थींदो आहे मज़ाक थो करे। भला कंवर जहिड़ो हाखारो सकावत जो धणी यानी कि मशहूर ग़रीब नवाज़ हक़ परड़ यानी कि इंडिपेंडेंट सो खणे तगारी, सा ॻाल्हि उनजे खोपरीअ में दाख़िल न पई थिए। उहे एक्सेप्ट न पिया करे सघनि कि एतिरो मशहूर भगत आहे, असां ॿिए गांव मां तंहिंखे वठण आया आहियूं ऐं तंहिंजो हलणु एतिरो सरल एतिरो सादो कीअं हुजी सघंदो आहे। त हुनखे ही ॻाल्हि एक्सेप्ट न पई थिए। दिलि झले चयाईंसि, यार ओपरनि मतिलबु थींदो आहे परायनि यानी कि अरे यार परायनि सां अहिड़ा चर्चा नथा सुहनि, यानी कि परायनि सां अहिड़ो मज़ाक सुठो नथो लॻे। रहड़की आहे संत सतराम दास जो घर, उते जा माण्हू अहिड़ा चर्चा कनि त अरमान यानी कि अहिड़ा मज़ाक कनि त ही त हिकु अरमान ई आहे। हुन माण्हूअ कासीद खे घणो ई सम्झायो, पर वरियो की न उहो एक्सेप्ट न पियो करे। नेठ कंवर बि उहा तगारी खणंदो उन वटां अची लांघाऊं। एतिरे में साईं कंवरराम उतां खां पंहिंजी तगारी खणी इन्हनि जे तरफ़ अचण लॻा ऐं हुननि जी गुफ़्तगू ॿुधी, हुननि खे हुननि जी ॻाल्हि ॿुधण पई अचे, बातचीत ॿुधी कासीद खां पुछियईं। हुननि हुन कासीद खां पुछियऊं, अब्बा तोखे छा घुरिजे? त उहो जेको कासीद हो भगत कंवरराम साहिबनि खे जवाब थो ॾिए, मां थो इन्हनि खां पुछां त स्वामी कंवरराम जन किथे आहिनि। हुन कासीद भगत कंवरराम खे ॿुधायो त मां हिननि माण्हुनि खां पुछां थो कि स्वामी कंवरराम जन किथे आहिनि। असां मांझाननि खां स्वामी जिन खे वठण आया आहियूं, पर ही यार गोतनाती लॻाए बीठो आहे, यानी कि मज़ाक मस्ती लॻाए बीठो आहे। गोतनाती करणु मतिलबु थींदो आहे टाल मटोल करणु, जंहिंखे असां चई सघंदा आहियूं कि हू असांजी ॻाल्हि खे इग्नोर थो करे पियो। इहो विस्तार ॿुधी कंवर महिमाननि जो मर्यादा अनुसार आदर सत्कार कयो ऐं चयाईं, अब्बा नाले में छा रखियो आहे? तंहिं हूंदे बि तव्हांखे खपे कंवर, छो त हिन मिटीअ जे पुतले जो नालो आहे। कंवर वाता इहो गुफ़्तो ॿुधी यानी कि इहा ॻाल्हि ॿुधी कासीद पशेमान थिया यानी कि शर्मिंदा थी पिया ऐं यकदमि संदसि पेरनि ते किरी पिया। साईं कंवरराम साहिबनि खे एतिरो डाउन टू अर्थ ॾिसी करे कि उन्हनि खे पंहिंजी मशहूरी ते थोरो सो बि अभिमान कान्हे ऐं हू पाण खे कोई बि ख़ासि व्यक्ति नथा सम्झनि ऐं पंहिंजे शरीर खे बि मिटीअ जे पुतले जो नालो ॾेई रखूं। इन तरीक़े सां असांजो एडवांस डिप्लोमा जो ॿियो चैप्टर ख़तमु थियो। इन खां पोइ तव्हांखे ॾिनल आहिनि चूंड लफ़्ज़ ऐं इस्तिलाह जी माना। हिननि जेके इस्तिलाह आहिनि हुननि ते कई बार तव्हांखे मेक द सेंटेंसिस बि ईंदो आहे, जंहिंमें तव्हांखे हिननि जो अर्थ लिखी करे हिननि जे मथां सेंटेंस या जुमिलो ठाहिणो हूंदो आहे। इन सां गॾु असांजो ॿियो चैप्टर ख़तमु थियो। तव्हांखे हिन में को बि डाउट हुजे या कोई सुवाल पुछिणो हुजे त तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में पुछी सघो था। जय झूलेलाल।